मुल्क में आइन छो हूंदो आहे? पुट, आइन त मुल्क में साह वारी रग मिसल हूंदो आहे। कानून आहे कानून, उन खां सवाइ मुल्क कीअं हलंदो बाबा? बाबा पोइ आइन जो कसम छो खणंदा आहिनि? पुट, कसम इन लाइ खणंदा आहिनि त जीअं उन कानून जी को बि भञकड़ी न करे सघे। बाबा जेको भञकड़ी करे त उन लाइ आइन में कहिड़ी सज़ा रखियल आहे? पुट, तंहिंजी सज़ा मौत हूंदी आहे। जनरल ज़िया जे दौर में आइन टोड़ण जे इल्ज़ाम में चूंडियल वज़ीर आज़म खे फाही ॾिनी वई हुई। बाबा, ॻूणो सदर चाचा मुशरफ आइन टोड़ियो आहे, छा उनखे बि सज़ा मिलंदी? पुट, उहो को मामूली माण्हू आहे छा? अहिड़ा केतिरा ई ॿिया बि वज़ीर तोड़े अॻवान आहिनि, अलाए छा छा टोड़ियो मरोड़ियो ॿाहिरनि मुल्कनि में पिया रहनि, हींअर ठठनि सां वेठा आहिनि। बाबा जे ईअं थियो त पंहिंजो अवाम कीअं तरक़ी कंदो? अड़े बाबा, अवाम वञी धूड़ पाए, 62 सालनि खां हुकुमरान त तरक़ी कनि पिया न।